ताज हयाती। मुझन साईं अवां जेको कमु चयो न उहो मूं बख़्शू खे सम्झाए छॾियो आहे। इहो तो ॾाढो सुठो कयो। बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मौजन साईं ॿ ख़ुशख़बरियूं खणी आयो आहियां, ॿ, हिकिड़ी तव्हांजे लाइ ऐं हिकिड़ी मुंहिंजे लाइ। कमदार नबू ख़ुशख़बरी आहे तो जल्दी ॿुधाए न। तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे त मुराद समेत लौंग ऐं रेशम वॾेरे काबू खान वटि साम पिया अथव। छा वॾेरे काबू खान जी पनाह में? इहा तो ॾाढी बुरी ख़बर ॿुधाई आहे। मौजन साईं छो भला छा थियो आहे? तव्हांखे मूं रेशम जी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे, तव्हां परेशान थी आहियो। पर कुझु थियो न? न कमदार नबू, छो तो वॾेरो काबू खान ॾाढो ताक़तवर माण्हू आहे। हुन वटां रेशम खे खणण माना शींहं जे वात मां शिकार कथण आहे। कमदार नबू इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। ख़ैर हाणे तूं ॿी ख़ुशख़बरी ॿुधा। मौजन साईं ॿी ख़ुशख़बरी मुंहिंजे लाइ आहे जो मुंहिंजो पुटु 10 साल सॼा सारा जेल मां सज़ा काटे अॼु रहा थी मूं वटि आयो आहे। छा तुंहिंजो पुटु चनेसर जेल मां आज़ादु थी वियो आहे? मुंहिंजो पुटु बाबा, ॿिए कंहिंजो छा, मुंहिंजो 10 साल टीप काटे अॼु घर आयो आहे। हा कमदार नबू, इहा ख़ुशख़बरी आहे। मुबारक हुजई। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। मौजन साईं हाणे तव्हां बेफ़िक्र थी वञो, छो त मुंहिंजो पुटु चनेसर ऐं नबू कमदार पोइ वेठी ॾेखारींदई जो दुनिया न माने। हाणे टिंडियूं लही वियूं नबू कमदार जे पुट तां बाबा, छो त पुटड़ो अची वियो आहे। ॾिस त छा था कयूं तुंहिंजे दुश्मननि खे असां। दुआ कजा। हाशिम खान बराबर मां बहादुर बच्चे सां ना इंसाफ़ी कई आहे ऐं इन ही ॻाल्हि जो मूंखे शिद्दत सां एहसासु आहे। हाशिम मां मञा थो त मां गुनाहगार आहियां, सभिनी जो गुनाहगार आहियां, सभिनी जो ॾोही आहियां। एतिरनि ॾोहनि जो बार मां पंहिंजे मथे ते खणी नथो जी सघां। मूंखे तव्हां माफ़ छो नथा कयो, छो नथा कयो तव्हां मूंखे माफ़? हाशिम जेकर माफ़ नथा कयो त पोइ मूंखे का सज़ा जो का गोली हणी छॾियो न हूंदुसि न जान, नहीं तव्हां को अकेलो थी जी सघंदो। हाजी शरीफ तुंहिंजे लाइ इहा ई सज़ा खोड़ आहे त तूं पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं दर बदर थी गुज़ार। इहो गुनाहनि जो बार पंहिंजे कुल्हनि ते रखी वध दर दर ते रुलंदो। बंगुर खे पंहिंजे कीअ जी सज़ा मिली वई, मूंखे बि सज़ा ॾे हाशिम, मूंखे बि मार, मूंखे बि गोलियूं सिधियूं हण। मां बि गुनाहगार आहियां, गुनाहगार आहियां मां। हाजी शरीफ तूं माफ़ीअ जे लाइक़ु नाही, नहीं वरी तूं इन जे लाइक़ु ही त तोसां को पलांद कजे। हाजी शरीफ वञी जीउ, बंगुल जेका ज़मीन तोखां खसी ही उहा मूं तोखे मोटराए ॾिनी। हाणे उन ज़मीन खे वञी खेड़े ऐं खा। महिरबानी अदा हाशिम, महिरबानी। ठीकु आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त एहसान साईं ज़िंदा आहे, बाक़ी इहो सभु कुझु अफ़वाह आहे। अल्लाह करे एहसान साईं ज़िंदा हुजे, पर बहादुर खान मुंहिंजी दिलि मने कोन थी। मां कीअं मञा त एहसान साईं ज़िंदा न आहे? छा मां एॾो बदनसीब आहियां जो पंहिंजे दोस्त मुर्शिद खे कुल्हो बि न ॾेई सघियुसि? जेकॾहिं मुंहिंजो यार एहसान साईं मरी वियो आहे त पोइ मूंखे हुनजी क़बर ॾेखार, जेकॾहिं न त पोइ कीअं बि करे हर हाल में विझूं मूंखे एहसान साईं ॻोल्हे ॾे। रईस बहादुर खान हाणे घणा ॾींहं मुंहिंजन ज़िंदा रही कोन सघंदो, छो त हाणे हाशिम ऐं दिलावर बि आज़ाद आहिनि, उहे बि मुंहिंजन सां घटि कोन कंदा। तूं संगत खे मोकिले मुंहिंजन जी जांच कर,
त इन सां किथे ब पाणी कजे। बहादुर खान मां हाणे पंहिंजा हमरा मोकिले इहा जांच करायां थो। हाणे इन मुजन सां घटि कोन थींदी। इन मुजन खे मारे मञाईंदासीं। तोते वांगे बोलींदो, विछो तोते वांगे बोलींदो। हू वरी पाण खे तुरम खान थो सम्झे। मां सोचां थो हाशिम सां सलाह कयूं, पोइ मुजन खे धक हिकिड़ो हणूं। छो त विछों जो डंक ज़िंदगी जो दंक। इहा ॻाल्हि भली के विछो। हाशिम सां सलाह ज़रूरी आहे। शाम अली हाशिम सां मिलूं। ठीकु आहे बहादुर खान। मुंह वारा फ़कीर वरी बेगे ॾे विया आहिनि छा? मोह करे छा थो? हेॾे हेॾे त मोह कर। हुकुम कर माई बसरो। कांजी शिकायत खणी आई आई। जल्दी शिकायत ॿुधा, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको आहियां। तो खाधो पुछा माई बसरा, कांजी शिकायत खणी आई आई? मुआ ॾेढ फुटा छा थी वियो थी? मुंह वारा फ़कीर तो ॾे आया आहिनि छा? न माई बसरा, सोचां पियो सरदार साईं बि हलियो वियो त मां अकेलो 70 राज कीअं संभालींदुसि। हाशिम खान त हाणे मुंहिंजी ॿुधे ई नथो। लॻे थो त मोए बेगे जो दिमाग़ बि वियो, ख़राब थीसि दिमाग़। बसरा हाशिम ऐं दिलावर जे आसरे ते मां केतिरो विढ़ंदुसि। एहसान साईं जी बि का ख़बर कोन थी पए। सोचां पियो त पाण मां मैदान में लहां ऐं हिन मुजन खे उफट मारे छॾियां। भाकुर विझी दसियां असली साहु कढी छॾियांसि। मुड़ुस बिया कंधार जेको राज थो संभाले पियो। बीहु त मां तोखे त ॾिसां थी पई। तू सही मारू नहीं मुड़स कदी मारी। मुड़स इहो सरदारीअ जो भूत कीअं थियो? सरदारीअ जो भूत कीअं थी? निभागा माई बसरा न हया न शर्म। अड़े बसरा कथे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर हूअं बि फिरंदा था वतन पिया। माई बसरा जी ॻाल्हियुनि ते भरोसो नथो करे सघिजे। नई वरी पक सां चई सघिजे थो त को पीर एहसान मरी वियो आहे। हाशिम खान, इन करे त मां तो वटि आयो आहियां त इन पीर मुजन खे मारे मञाए। जॾहिं असांजा इन जी गिचीअ में हथ पवंदा न, पोइ इन खे ख़बर पवंदी। बहादुर खान, तूं सही थो चवी। बंगुल खां पोइ असांजो हिकिड़ो ई दुश्मन बचियो आहे, जेको असांजी अख में कंडे वांगुरु चुभी रहियो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां मुजन खे तां बेदख़ल कयूं ऐं एहसान साईं खे बाज़ाब करायूं। तव्हां सभु सही था चओ। हाणे मुजन सां घटि न थींदी। जेकॾहिं मुजन पीर एहसान खे मारियो आहे न, त मुजन बि मरंदो, ज़रूर मरंदो। हाणे मुजन ऐं असांजे विच में सूबेदार सिकंदर ऐं गुलज़ार अची सघनि था। उन्हनि खां असांखे होशियार रहणु घुर्जे। दिलावर गुलज़ार ते त मुंहिंजी अखी कान थी ॿुॾे। बाक़ी सूबेदार, इहा मूंखे ख़बर आहे त इहो सूबेदार केतिरे में विकाणबो। त पोइ देर न कयो, अॻु में ई घणी देर थी वई आहे। हू अकेलो आहे ऐं असां सभु गॾु। इहो पीर मुजन असां खां ॾाढो न आहे। बहादुर, हाणे देर न आहे। अॼु ई असां मुजन जो खटोलो खणंदासीं। दिलावर, तूं संगत खे चई छॾ त वॾे हमले जी तयारी कनि। हाशिम भाउ, असां तयार आहियूं, बस रुगो तूं इजाज़त। मूं बि इन पीर मुजन जी जासूसी लाइ माण्हू मोकिले छॾिया आहिनि। ठीकु आहे, ॾिसूं था त जासूस कहिड़ी ख़बर था। मौजन साईं, तव्हांजे सिर जो ख़ैर हुजे। बाक़ी हाशिमड़ो तव्हांखे कुझु बि न करे सघंदो। तव्हां रुगो न नालो था खणो न,
त नबू कंदार जे न पुत ते टिंडणी तो चढ़नि टिंडणियूं। कमदार शायद तोखे ख़बर ई न आहे त हाशिम महाराज जहिड़े जी तयारी करे रहिया आहिनि। वञण से तव्हांखे कुझु बि कोन करे सघंदा, कुझु बि न। मूं हुननि जा रस्ता सभु बंदि करे छॾिया आहिनि। हिकु तरफ़ गुलज़ार आहे त ॿिए पासे खां सूबेदार सिकंदर आहे ऐं इहो हाशिम हुननि जो घेरो टोड़े तव्हां ते न पुॼी सघंदो। गुलज़ार जी ॻाल्हि कर, बाक़ी सूबेदार जा हाल पूरा थई। इहो बर पे हाशिम खां वठी असांजो बि दुश्मन थी सघे थो। चवंदो आहे न त पैसो आहे त सभु कुझु आहे। मौजन साईं मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे अॼु, जे सूबेदार सिकंदर ईअं कयो न त पहिरीं गोली मुंहिंजी लॻंदसि, पहिरीं। छो त मुंहिंजे बुत ते टिंडणी थियूं चढ़नि। पर बहरहाल मूंखे एतिरी पक आहे त सूबेदारी कंदो न। नबू कमदार हाणे असांखे एहतियात करणो पवंदो। मुंहिंजे न साईं, जेसीं ताईं न असां जहिड़ा आहियूं त तव्हांखे लहर न लोॾो, ताकी इहो हाशिम अहिड़ो कंदो छा। वञण साईं, आउं वञा थो सूबेदार ॾे ऐं गुलज़ार खे आउं चई आयो आहियां तव्हां सिर्फ़ु बेफ़िक्र रहो। हाणे अदा बहादुर जो रवैयो तोसां कीअं आहे? अदी मीरा, का ख़बर ई कोन थी पवे। बहादुर कॾहिं तोलो आहे त कॾहिं मासूम, कॾहिं त हद खां वधीक प्यार ॾींदो आहे ऐं कॾहिं धड़का ई धड़का ॾींदो आहे। मुंहिंजी गुॾी, तूं अदा बहादुर जूं ॻाल्हियूं दिलि में न कंदी कर। हक़ीक़त में न उहो तोसां ॾाढो प्यार कंदो आहे ऐं हुनजो अंदाज़ ई अहिड़ो आहे। हा अदी, मां बि हाणे बहादुर जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी पकी थी वई आहियां। हाणे जेकॾहिं मूंखे धड़का ॾींदो बि आहे न त मां चुप करे ॿुधंदी आहियां। अॼु चाचा हाशिम सां मिलण आयो हुयो। हा अदी, बहादुर ॾाढो परेशान आहे। अदा एहसान जी ॻोल्हा में आहे। हू कोशिश में आहे त इन मुजन जी क़ैद मां अदा एहसान खे आज़ाद करायां। इन जे करे चाचा हाशिम सां मिलण आयो हुयो। दुआ कर ससी त एहसान साईं ज़िंदा हुजे, छो त सॼी दुनिया थी चवे त एहसान साईं मरी चुको आहे। पर अदी, असांजी दिलि त मञे ई कान थी। असांजी दिलि खे तसल्ली केरु ॾे? मिड़ई बस पंहिंजो पाण खे पाण तसल्लियूं था ॾियूं। हा ससी, इहा त हक़ीक़त आहे त इहो पीर मुजन मिल्कियत हासिल करण जे लाइ कुझु बि करे सघे थो। इन करे मां सम्झां थी त अदा एहसान हिन दुनिया में नाहे रहियो। अदी मीरा, ईअं त न चओ। जेसीं ताईं मां पंहिंजी अखियुनि सां अदा एहसान जी ख़बर न ॾिसंदसि न, मां कंहिं ते बि यकीन कोन कंदसि। अलाह कंदो त अदा एहसान ज़िंदा हूंदो। तूं हाव न हार। हाणे तूं हिते वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। हा अदी। सूबेदार साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कंदार बाबू। बाबा बिस्मिल्लाह। हा बाबा। कमदार बाबू ॾे ख़बर कीअं अचनि थियो? ख़ैर त आहे? बाबा खैर कुछ बाबा, तव्हां ख़ुशि आहियो बाबा? हल रे सूबेदार साहब, छा तोखे ख़बर ई कान्हे का? माना कहिड़ी ख़बर कमदार बाबू? बाबा हेॾो वॾो झेड़ो थियो आहे, हमारा गुलज़ार जा धकी थिया आहिनि ऐं तव्हां छा अखियूं पूरे वेठा आहियो छा? कमदार नबू, तूं पंहिंजी ॻाल्हि कर। केरु मरे थो, केरु जीए थो, उन में तुंहिंजो छा वञे? तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए, ॻाल्हि छा आहे? सूबेदार साहब, इहो हमलो मौजन साईं ते हो, पर विच में गुलज़ार अची इहो हमलो टारियो। न त इहो कमु तुंहिंजो, गुलज़ार न हो। पर तोखे त ख़बर बि कान्हे का, कन डरा कयो वेठो आहीं। तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी कमदार नबू? न से मुंहिंजी ॻाल्हि पूरी न थी आहे। मौजन साईं जे नियापो त तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी साईं चयो मुंहिंजा आस्थान सां थी वियो। वरी मुजन साईं जो कहिड़ो कमु पियो आहे मूं में? सिकंदर साहब, इहा त मौजन साईं खे ख़बर हूंदी। असां त हुक्म जा बंदा जॾहिं उमाइनि था, पाइनि में हलिया था वञूं, जहिड़नि में हलिया था वञूं, असांखे हिन ॻाल्हि जी का ख़बर कान अथई। तोखे त सॼी ख़बर हूंदी नबू। पर ख़ैर, मुजन साईं जी ख़िदमत में हाज़िरी ॾिबी
ज़रूर डिबी हथ बधी डिबी बाबा ठीकु आहे पोइ साईं सूबेदार साहब चांहि तकलीफ़ न कजो हा हलां थो बाबा सूबेदार साहब चङो इजाज़त आहे बाबा महिरबानी मौला कुझु कंदो मरे इन कम ॾे बि थोरो बाबा ख़ैर कंदो दुआ करणो ख़बर ई नाहे त गुलज़ार जी क़िस्मत भली आ या काम जी हड्डी खाधल अथसि हर दफ़े बची थो वञे मरे ई नथो। पर हाशिम भा हाणे कोन बचंदो मुजन खां अॻु इन खे पूरो कंदासीं। जेसि ताईं इहो गुलज़ार चेरो आहे न तेसि ताईं असां पीर अहसान ताईं पहुची कोन था सघूं। हाशिम भा मां त चवां थो पहिरियां हिन गुलज़ार जो बंदोबस्तु कयो जंहिं कंहिं जे मामले में टंग अड़ाई बीठो। हाशिम भा इनी गुलज़ार खे घणी ढर ॾिनी पर हाणे इन खे उफट मारणो आहे। जेकॾहिं तव्हां सभिनी जी इहा सलाह आहे त असांजो ईंदड़ हमिलो गुलज़ार ते हूंदो। ऐं हा हिकु ॿी ॻाल्हि इन ई जहिड़े में असां सां गॾु मामो शरीफ़ बि हो। छा शरीफ़ बि हुयो पर उनखे त मूं ॾिठो ई कोन। मुंहिंजूं गोलियूं ख़तम थी वियूं मां इन गुलज़ार जे साथी जे बंदूक जे निशाने ते हुयुसि पर ऐन वक़्त ते हाजी शरीफ़ फायर करे उनखे मारे छॾियो ऐं पोइ पंहिंजो हथियार मूंखे ॾेई उतां हलियो वियो। इन जो मतिलब त हाणे हाजी शरीफ़ जो दिमाग़ ठिकाणे ते अची वियो। असां सिधो सो कॾहिं बि गुलज़ार सां विड़िया कोन आहियूं। वो हमेशा ॿियनि जूं वंगारूं वठी विड़ियो आहे। दिलावर हुन जो बंदोबस्त बि करणो पवंदो पर हुन खां पहिरियां असांखे अहसान साईं जी ॻोल्हा करणी आहे। चङो हाशिम भा मां हाणे हलां थो मूंखे इजाज़त अल्लाह ने के ठीकु आहे सदाईं सूबेदार सिकंदर सुठो इनी में अथई तूं पंहिंजी बदली करे त हलियो वञ। आख़िर तुंहिंजी लापरवाही मां केतिरी बर्दाश्त कंदुसि। मुल्क भरियो पियो आहे ऐं तुंहिंजे मथे में का जूं बि नथी चुरे। आख़िर तूं कंदे छा कहिड़े मर्द जी दवा आहे। मुजन साईं इन लहजे में त मूंसां कॾहिं एसपी साहब बि न आहे ॻाल्हायो। मञा थो त पैसो आहे त सभु कुझु आहे पर इज्जत भी का शय हूंदी आहे। सूबेदार तुंहिंजे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे कमदार नबू खे टिंडियूं चढ़ंदियूं आहिनि ऐं तुंहिंजी इहा लापरवाही असांखे माराईंदी। आख़िर थियो छा आहे जो तव्हांजो ब्लड प्रेशर वधी वियो आहे। हाशिम वारा मूंखे मारण आया ऐं तूं कंधनि में कपा विझो ठोई असांजो एहसास अथई या न। मुजन साईं जहिड़ो दिलावर ऐं गुलज़ार जो आहे ॿई मुजरिम ऐं ॾुहारी आहिनि। जेकॾहिं उहे पाण में विड़ी मरनि था त तव्हांखे एतिराज़ करणु न घुर्जे। हा बाक़ी रही ॻाल्हि तव्हांजी हिफ़ाज़त जी उन लाइ तव्हां ही हेतिरा बॉडीगार्ड छो रखिया आहिनि उहे छा था कनि। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। फौरन हाशिम ऐं दिलावर खे लॉकअप कर को बि कलम हणी पर मां इन्हनि खे लॉकअप में ॾिसणु थो चाहियां। मुजन साईं पैसो आहे त सभु कुझु आहे बिना पैसे त बाबा बि दड़का थो ॾे। ठीकु आहे सूबेदार साहब तुंहिंजी ख़िदमत कयूं था। दावते हाज़िर की बिला साईं समझी वियुसि। अचो सूबेदार साहब हल कंडन जी